नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला हबीबिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल ला अस्अलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल क़ुरबा व मन यक़्तरिफ़ हसनतन नज़िद लहु फ़ीहा हुस्ना इन्नल्लाहा गफ़ूरुन शकूर सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुन नबियुल करीम क़ाल अल्लाहु तआला फ़िल क़ुरआनिल करीम फ़ी शानि नबिय्यिहिल करीम इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा व ला यसल्लि व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। सब तारीफ़ सब सारा अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकत ला है। ये तमामी कायनात के पैदा करण फरमायो। अल्लाह तबारक व तआला नबी करीम रऊफ़ुर रहीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकत के दुनिया में मबूस फरमाए इंसान ज़ात ते एक अज़ीम एहसान करण फरमायो। अल्लाह तबारक व तआला कुरान पाक नबी करीम रऊफ़ुर रहीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकत पे नाज़िल फरमायो। अल्लाह तबारक व तआला कुरान पाक में इरशाद फरमायो कुल ला अस्अलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल क़ुरबा। तो फरमाए तमाम तमा का सवाल न तो क्या इन ते केह अजर जो इल्लल मवद्दत फिल क़ुरबा मगर क़ुरबा मुझे रिश्तेदारन जी महब्बत व मन यक़्तरिफ़ हसना ऐं जेको का नेकी कंदो नज़िद लहू फ़ीहि हुस्ना असां उन लाइ उन में वधीक ख़ूबी कंदासीं। इन्नल्लाहा गफ़ूरुन शकूर बेशक अल्लाह बख़्शींदड़ क़द्र वारो आहे। इन आयत जे शान नुज़ूल में मुफ़स्सिरीन किराम रहमहुमुल्लाह तआला अजमईन फरमाइन था त जॾहिं नबी करीम रऊफ़ुर रहीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकत मदीने तय्यबा में तशरीफ़ फरमा थिया ऐं ज़ाहिरन नबी करीम रऊफ़ुर रहीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन वटि वफ़द मेहमान तमामु घणा ईंदा हुया ऐं सहाबा किराम इहो मशवरो कयो त नबी करीम रऊफ़ुर रहीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन तबलीगी रिसालत जा जो कम जेको आहे सरअंजाम ॾेई रहिया आहिनि ऐं केतिरा ई माण्हू उन्हनि रचे रहिया आहिनि। ज़ाहिरी तौर नबी करीम रऊफ़ुर रहीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकत माल व मिल्कियत न आहे। उनजे करे बारगाह रिसालत में सहाबा रज़ी अल्लाहु तआला अन्हुम जी कुझु जमायत कुझु माल गॾु करे खणी आया ऐं पेश कयूं त तव्हांजे जेको आहे ख़ादिमनि लाइ ही माल असां खणी आया आहियूं जे ज़रूरत में तव्हांखे कमु अचे। त अल्लाह तबारक तआला उन वक़्तु ई आयत नाज़िल फरमाई ऐं अल्लाह तबारक तआला इरशाद फरमायो त कुल ला अस्अलुकुम अलैहि अजरन। तू फरमाए तव्हां खां इन ते यानी तबलीग रिसालत ते को बि अजर नथो घुरां इल्लल मवद्दत फिल क़ुरबा मगर मुंहिंजी क़ुरबा जी महबत मुंहिंजे रिश्तेदारनि जी महबत मुंहिंजे अहले बैत जी महबत। यानी अल्लाह तबारक तआला इहो हुकुम कुरान पाक में जारी करण फरमायो त नबी करीम रऊफ़ुर रहीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी ज़ात बाबत तव्हां खां को बि अजर नथा घुरनि सवाइ इन जे त उन्हनि जे अहले बैत सां तव्हां महबत रखो। ऐं अहादीस मां साबित आहे त नबी करीम रऊफ़ुर रहीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन जा अहले बैत केर आहिनि सय्यदना अली मुर्तज़ा रज़ियल्लाहु तआला अन्हु जन ऐं अम्मा ख़ातून जन्नत ऐं हसनैन करीमैन रज़ियल्लाहु तआला अन्हुमा। यानी इहे नबी करीम रऊफ़ुर रहीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन जा अहले बैत ऐं इन्हनि जी महबत मुसलमाननि ते फ़र्ज़ कई वई। तो अल्लाह तबारक तआला फरमाए तो मन यक़्तरिफ़ हसन जेको नेकी कंदो भलाई कंदो चङाई जो कमु कंदो। इन आयत जे तफ़सीर में सैयदना इब्न अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हुमा जेके नबी करीम रऊफ़ुर रहीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जा सगा सोहरा आहिनि ऐं रईसुल मुफ़स्सिरीन सां मशहूर आहिनि यानी मुफ़स्सिरीन जा सरदार वो इन आयत जी तफ़सीर में लिखनि था त मन यक़्तरिफ़ हसन हिते हसन मां मुराद आले मोहम्मद सां महबत करणु आहे। फिर अल्लाह तबारक तआला ने इरशाद तो फरमाए त जेको भलाई जो कमु कंदो नेकी जो कमु कंदो हिते हसन मां मुराद नबी करीम रऊफ़ुर रहीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी आल सां महबत आहे।
अल्लाह तबारक तआला फरमाए तो नज़िद लहू फीहा हुस्ना, असां उन लाइ अञा उन में खूबी ज़्यादा कंदासीं। इन्नल्लाह गफूरुन शकूर, बेशक अल्लाह बख्शिणहार क़द्र वारो आहे। बहरहाल इन आयत मां इहो साबित थियो त नबी करीम रऊफ़ रहीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे अहले बैत ऐं आले मुहम्मद सां सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम सां मोहब्बत करणु क़ुरान पाक इन खे फ़र्ज़ ऐन करार ॾिनो। ऐं हर अकुलमंद जेको बि फ़हम फ़रासत सम्झ वारो आहे उनजो अकुल में ज़रूरु इहा ॻाल्हि ईंदी त जे ज़ात पाक जी क़दर ऐं जे ज़ात पाक जी न्याज़मंदी, जे ज़ात पाक जी अक़ीदत हर मुसलमान ते लाज़िम हुजे ऐं जे ज़ात पाक खे तस्लीम करण खां सवाइ को बि शख़्स मोमिन न थी सघे, उन ज़ात पाक जी महबत तमाम ई आलम खां वधीक हुजणु ज़रूरी आहे। यानी उहा ज़ात पाक जंहिंखे तस्लीम करण खां सवाइ को बि मोमिन, को बि मुसलमान मोमिन मुसलमान सदाइण जो हक़दार न आहे, उन ज़ात पाक सां महबत रखणु पूरे जहान खां वधीक ज़्यादा आहे। ॿी के रिश्ते खे जेकॾहिं दुनिया जे अंदरि ॾिसूं, वालदेन जो रिश्तो ॾिसूं, उस्तादनि जो रिश्तो ॾिसूं, अहिड़ी तरह मुर्शिद जो रिश्तो ॾिसूं, भाउ जो रिश्तो, भेण जो रिश्तो, पीउ जो रिश्तो, माउ जो रिश्तो, इन्हनि रिश्तनि सां जेकॾहिं को शख़्स ताल्लुक़ बिल फ़र्ज़ ख़तमु करे छॾे, यानी मसलन वालदेन सां ताल्लुक़ बिल्कुलु ख़तमु करे छॾे या भेनरुनि भाइरनि चाचनि मामनि सां रिश्तेदारनि सां पंहिंजो ताल्लुक़ ख़तमु करे छॾे, बिल्कुलु उन्हनि सां बेताल्लुक़ी जो इज़हार करे, तंहिंजे बावजूद बि असां उनखे ईअं न चवंदासीं त उहो इस्लाम खां ख़ारिज थी वियो, काफ़िर थी वियो। पर नबी करीम रऊफ़ रहीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकत ते अल्लाह तबारक तआला उहा आज़मत अता फरमाई आहे त जेकॾहिं को शख़्स नबी करीम रऊफ़ रहीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम खां बेताल्लुक़ थी वञे, यानी रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जिन जो वास्तो छॾे ॾे ऐं उन्हनि सां को बि ताल्लुक़ न रखे, उन्हनि खे तस्लीम न करे, ला इलाहा इल्लल्लाह चवे ऐं मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जिन जो इनकार करे, त उहो कॾहिं बि मोमिन ऐं मुसलमान नथो थी सघे। यानी अल्लाह तबारक तआला रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जिन खे उहा आज़मत, उहो शान अता फरमायो आहे कि उन्हनि जे तस्दीक़ करण खां सवाइ को मुसलमान चवण जो चवराइण जो हक़दार ई न आहे। अहिड़ी तरह रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी मोहब्बत हर मोमिन ऐं मुसलमान ते अल्लाह तबारक तआला फ़र्ज़ करण फरमाई आहे, छो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी रिसालत जी तस्दीक़ करण, यानी इनखे मञणु त रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जिन अल्लाह तबारक तआला जा रसूल आहिनि, इन ॻाल्हि खे जेकॾहिं को तस्लीम करे ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जिन जी महबत उन जी दिलि जे अंदरि न हुजे तो वो हरगिज़ मोमिन नथो थी सके। यानी रिसालत की तस्दीक रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी मोहब्बत खां सवाइ हासिल नथी थी सके। यानी रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी रिसालत जी जेकॾहिं को तस्दीक करे ऐं नबी करीम रऊफ़ सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकत सां उन जी मोहब्बत न हुजे त उन जी इहा तस्दीक क़ाबिल क़बूल न आहे। अहिड़ी तरह अल्लाह तबारक तआला हर उन शइ खास करे अहले बैत आले मुहम्मद जी मोहब्बत नबी करीम रऊफ़ सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम इंसान निस्बत रखंदड़ जेका उन्हनि जी आद आहे, उन्हनि जी मोहब्बत अल्लाह तबारक तआला मोमिनीन ते फ़र्ज़ करण फरमाई आहे। ऐं जहिड़ी तरह रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी मोहब्बत फ़र्ज़ आहे, अहिड़ी तरह रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी हर उन शइ जंहिंसां उन्हनि जी निस्बत आहे, उन सां मोहब्बत रखण बि असां लाइ ज़रूरी आहे। यानी नबी करीम रऊफ़ सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जिन जे अहले बैत सां, नबी करीम रऊफ़ सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जिन जे सहाबा सां, नबी अलैहिस्सलाम जिन जे शहर सां, नबी करीम रऊफ़ सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जिन जे क़ौम सां, यानी अरब सां मोहब्बत रखण बि इनखे बि अहादीस में लाज़िम करार ॾिनो वियो। नबी करीम रऊफ़ सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम इरशाद फरमायो त अरबनि सां मोहब्बत रखो टिनि शयुनि जे करे। हिकु उहा नबी अन्नी अरबियुन, छो त मां अरब आहियां, ऐं पाण फरमायूं वल क़ुरान अरबियुन, ऐं क़ुरान बि अरबी आहे, व कलाम अहलिल जन्नत अरबियुन, ऐं जन्नत जो कलाम बि अरबी आहे। यानी टिनि शयुनि जे करे नबी करीम रऊफ़ सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जिन अरब क़ौम जी मोहब्बत मुसलमाननि ते लाज़िम करे छॾी। हिकु निस्बत इहा त रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकत अरब आहे। ॿी निस्बत इहा त अल्लाह तबारक तआला क़ुरान पाक अरबी ज़बान में नाज़िल करण फरमायो।
टी निस्बत इहा त जन्नत जो कलाम जन्नत जे अंदरि अरबी ज़बान ते हूंदो। इन्हनि टिनि शयुनि जे करे मुस्लमाननि ते मोमिनीन ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन अरबनि जी मोहब्बत लाज़िम करे छॾी। अहिड़ी तरह रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो त जे अरबनि सां बोझ रखियो, अदावत रखी, उनखे मुंहिंजी शफ़ाअत हासिल न थींदी ऐं उनखे मुंहिंजी मोहब्बत बि हासिल न थींदी। अहिड़ी तरह रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक जेका सलमान फारसी रज़ियल्लाहु तआला अन्हु के नबी करीम रऊफ़ुर रहीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो त हे सलमान, मूंसां बोझ न रखजांइ न त तूं दीन खां जुदा थी वेंदे। सलमान फारसी रज़ियल्लाहु तआला अन्हु जन अर्ज़ था कनि, या रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम, असांखे त तव्हांजे ई तुफ़ैल अल्लाह तबारक तआला हिदायत अता फरमाई आहे, असां तव्हां सां बोझ अदावत कीअं था रखी सघूं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो त जेकॾहिं तूं अरबनि सां बोझ रखंदे त इहो मूंसां ई बोझ रखंदे। यानी अरब के इन नियत सां असां अरब समझी उन सां बोझ रखूं त नबी करीम रऊफ़ुर रहीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे मादल्ला अरब आहिनि त उलमा लिखनि था त इहो कुफ़्र आहे। यानी अरब के अरब समझी इन निस्बत सां त रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन अरब क़ौम में तशरीफ़ फरमाए ऐं उन्हनि जी क़ौम अरब आहे, इन निस्बत सां इन नाते सां जेको अरब क़ौम सां अदावत बोझो रखे त इहा अदावत रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे बोझ खे लाज़िम आहे ऐं इहो सराहतन कुफ़्र आहे। बाक़ी रही इहो मसलो त अरब घणा आहिनि, हिन वक़्तु यहूदी बि अरब आहिनि, नसारा बि अरब आहिनि, मुर्तदीन बि अरब आहिनि, बद मज़हब बेदीन बि अरब सॾाइनि था। छा उन्हनि सां जेकॾहिं को अदावत बोझ रखे थो त कुफ़्र खे पहुचंदो? हरगिज़ न। छो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन जे फरमान जो मतिलबु इहो आहे त जेको अरब सां इन जे करे बोझ अदावत थो रखे त मां अरबी आहियां त उहो काफ़िर आहे, इस्लाम खां ख़ारिज आहे। पर जेकॾहिं को शख़्स अरब सां इन लिहाज़ खां अदावत बोझ दुश्मनी थो रखे त उहो यहूदी आहे, नबी अलैहिस्सलाम जन जो दुश्मन आहे, नसारो आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम खे तस्लीम नथो करे, गैर मुस्लिम आहे, अहिड़ी तरह मुर्तद आहे, अहिड़ी तरह बद मज़हब आहे, बेदीन आहे। उन सां जेकॾहिं असां अदावत रखंदासीं, उहा अदावत इन लिहाज़ खां न हूंदी, उहो बोझ उहा मेरान असांजी दिलनि में इन लिहाज़ खां न हूंदी त इहो अरब आहे, बल्कि इन लिहाज़ खां हूंदी त उहो यहूदी आहे, उहो नसारो आहे, उहो बेदीन आहे, उहो मुर्तद आहे, उहो बद मज़हब आहे। इन लिहाज़ खां जेकॾहिं असां अरब सां बोझ रखूं त इहा हरगिज़ कुफ़्र न आहे, बल्कि इहो ऐन ईमान आहे। छो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन जी जिन सां मोहब्बत आहे ऐं जिन जी रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जिन सां मोहब्बत आहे, उन्हनि सां मोहब्बत रखणु लाज़िम आहे। अहिड़ी तरह रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी जे लाइ जिन जी दिलनि जे अंदरि बोझ आहे, अदावत आहे, उन्हनि सां अदावत रखणु, बोझ रखणु, इहो ऐन ईमान आहे। यानी अल्लाह जे रसूल जे महबूबनि सां मोहब्बत रखण बि ईमान आहे त अल्लाह जे रसूल जा जेके दुश्मन आहिनि उन्हनि जे बारे में पंहिंजे दिलनि में बोझ अदावत रखणु, इहो बि असां मुस्लमाननि ते लाज़िम आहे। यानी मोहब्बत रसूल असांखे इहा तालीम थी ॾे त असां रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन सां मोहब्बत रखूं ऐं उन्हनि जे हर महबूब सां मोहब्बत रखूं ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन जे दुश्मननि सां असांजी दिलनि में अदावत हुजे। पोइ खणी उहो ज़ाहिरी रिश्ते में रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन जे केतिरो बि छो न करीब हुजे। बहरहाल अरबनि सां मोहब्बत रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन जी निस्बत जे करे। अहिड़ी तरह रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ने फरमायो त जेको मदीने वारनि खे ज़ुल्म जे लिहाज़ खां डिॼारींदो त अल्लाह तबारक तआला उन्हनि में ख़ौफ़ तारी कंदो ऐं पाण फरमाइनि था त उन्हनि ते मलाइका ऐं तमाम ई इंसान ज़ात जी लानत आहे। यानी रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ने फरमायो त मदीने मुनव्वरा जा जेके रहाकू आहिनि, जेकॾहिं को शख़्स उन्हनि खे डिॼारे थो ज़ुल्म त अल्लाह तबारक तआला उन्हनि ते ख़ौफ़ तारी कंदो ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो त उन ते मलाइकनि ऐं पूरे इंसान ज़ात जी लानत आहे। इन मां साबित थियो त जंहिं शहर जी निस्बत रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकत सां आहे, अल्लाह तबारक तआला उनखे इहा अज़मत अता फरमाए छॾी त को शख़्स जेकॾहिं ज़ुल्मन उन्हनि ते ख़ौफ़ गुज़ारे थो त ख़ुदा उन्हनि ते ख़ौफ़ जो तारी करे सघे छॾे ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमाइनि था त उन ते तमाम ई इंसान ज़ात ऐं मलाइकनि जी लानत आहे। इहो आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी निस्बत। अहिड़ी तरह सहाबा किराम, अहले बैत, इन्हनि जी बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम सां अज़ीम निस्बत आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ने फरमायो त अल्लाह बि असहाबी ख़ुदा खां जुड़ो हुजे सहाबा जे बारे में
जेको उन्हनि सां मोहब्बत रखंदो उहो मुंहिंजी मोहब्बत जे करे ई उन्हनि सां मोहब्बत रखंदो ऐं जेको उन्हनि सां बुग़्ज़ रखंदो उहो मुंहिंजी अदावत जे ई करे उन्हनि सां बुग़्ज़ रखंदो। ऐं पाण फरमायो जंहिं उन्हनि खे ईज़ायो यानी सहाबा खे उन मूंखे ईज़ायो ऐं जंहिं मूंखे ईज़ायो उन अल्लाह तबारक तआला जी ज़ात बाबरकत खे ईज़ायो ऐं जेको अल्लाह तबारक तआला जी ज़ात बाबरकत खे ईज़ाईंदो त क़रीब आहे त ख़ुदा उनखे पकड़ करे। इन हदीस में साबित थियो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी मोहब्बत जे करे असां ते इहो बि लाज़िम करार ॾिनो वियो त सहाबा किराम जेके नबी करीम रऊफ़ रहीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जा ग़ुलाम थी गुज़रिया पूरी हयाती नबी करीम रऊफ़ रहीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी ग़ुलामी में सहाबा किराम गुज़ारी ऐं हर सुन्नत रसूल के सहाबा किराम रज़ियल्लाहु तआला अन्हुम सुन्नत रसूल से अमल कयो। हत्ता के सहाबा जो इहो भी तरीक़ो हुयो निस्बत जे लिहाज़ खां त जे खाधे जी शइ खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकत पसंद करण फरमाईंदा हुया सहाबा किराम भी बितब यानी उन्हनि जी तबियत में इहा शइ अची वेंदी त रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी पसंद जी शइ सहाबा जी पसंद थी वेंदी। सैयदना अनस रज़ियल्लाहु तआला अन्हु खां रिवायत आहे त नबी करीम रऊफ़ रहीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी बारगाह में हिकु दफ़ो एक दर्जी यानी वो सहाबी दर्जी हुयो उन दावत कई रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ने तशरीफ फरमा थिया हज़रत अनस रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाइन था त मां बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम सां उन वक्त उन दावत में मौजूद आहियां। उन सहाबी रसूल नबी करीम रऊफ़ सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी बारगाह में जवन जो खाधो जवन जी मानी ऐं बोड़ तैयार कयो। हदीस पाक में आए तो उन बोड़ जे अंदर कद्दू ऐं गोश्त जा टुकड़ा हुया यानी अरब में इहो रवाज हुयो तो उन वक्त जेको आहे गोश्त उस ते सुकाईंदा हुया उन खां बाद उन जा टुकड़ा करे चाढ़ींदा हुया। सैयदना अनस रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाइनि था त उहो कद्दूअ जो बोड़ ऐं उहो गोश्त जा टुकड़ा हिकु प्याले जे अंदरि मौजूद हुया ऐं जवन जी मानी भी मौजूद हुई। मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम खे ॾिठो त पाण कद्दू जा टुकड़ा चूंडे करे उन प्याले मां खाई विया हुया। सैयदना अनस रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाइनि था त मां बि उन खां बाद कद्दूअ जी भाॼी खे पसंदि करणु लॻुसि यानी रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे इन फेल खे ॾिसी ऐं नबी करीम रऊफ़ रहीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी इन पसंदि खे ॾिसी अहिड़ी तरह सैयदना अबू अय्यूब अंसारी रज़ियल्लाहु तआला अन्हु जेके जलीलुल क़द्र सहाबी आहिनि ऐं मदीने मुनव्वरा में रहंदा हुया उन्हनि जो किस्सो मशहूर आहे त नबी करीम रऊफ़ रहीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकत यानी मक्के मुकर्रमा खां हिजरत करे मदीने तय्यबा तशरीफ़ फरमा थियनि था त ॾाचीअ ते पाण सवार आहिनि ऐं उहा ॾाची जेका मुबारक हुई अल्लाह तबारक तआला जी तरफ़ खां उनखे हुकुम हुयो त जंहिं जाइ ते वेहंदी नबी अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकत उते तशरीफ़ फरमा थींदा यानी उन सहाबी रसूल जे घर में नबी अलैहिस्सलाम जा जलवा फरोज़ थींदा। सुभान अल्लाह। हर सहाबी खे मदीने मुनव्वरा में इहो इंतज़ार हुयो किताब लिखनि था त नबी अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकत असां वटि तशरीफ़ फरमा थियनि ऐं जंहिं बि सहाबी जे घर जे करीब नबी अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकत तशरीफ़ फरमा थियनि पिया गुज़र कनि पिया उन्हनि जी आरज़ू हुई ख़्वाहिश हुई त काश नबी अलैहिस्सलाम असां वटि तशरीफ़ फरमा थियनि। आख़िर उहा मुबारक ॾाची सैयदना अबू अय्यूब अंसारी रज़ियल्लाहु तआला अन्हु जे मुबारक घर जे करीब अची वेठी नबी करीम रऊफ़ रहीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम उन घर में तशरीफ़ फरमा थिया। सैयदना अबू अय्यूब अंसारी रज़ियल्लाहु तआला अन्हु जा ख़ुशीअ में इंतिहाई ख़ुशीअ में ॻोढ़ा वही विया हुया। उन्हनि जी किताब लिखनि था त घर जेको आहे बीमार हुयो हेठां बि कमरो हुयो ऐं मथां बि नबी करीम रऊफ़ रहीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जिन खे सैयदना अबू अय्यूब अंसारी रज़ियल्लाहु तआला अन्हु जन अर्ज़ कयो त या रसूलल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम तव्हां घर जे मथां रहो यानी अदब पर नबी करीम रऊफ़ रहीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो हुकुम हुयो त मां हेठि रहंदुसि छो त काफ़ी माण्हू सहाबा मूंसां मिलण ईंदा मथे चढ़ण में थी सघे थो उन्हनि खे तकलीफ़ थिए त नबी करीम रऊफ़ रहीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे हुक्म ते अमल कंदे सैयदना अबू अय्यूब अंसारी रज़ियल्लाहु तआला अन्हु जन उन घर जे मथां रहिया आहिनि। किताब लिखनि था त उन्हनि खे एतिरो त नबी करीम रऊफ़ रहीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकत जो अदब हुयो जो जंहिं जाइ ते उहे रहंदा हुया जंहिं जाइ जे हेठां उते सैयदना अबू अय्यूब अंसारी रज़ियल्लाहु तआला अन्हु उन जाइ जे मथां ईंदा हुया। हिकु दफ़ो लिखनि था किताब
त सैयदना अबू अयूब अंसारी रज़ियल्लाहु ताला अन्हु जो दिलो डुबी पियो ऐं उहो पाणी वही पियो। उन वक़्तु छितियूं मज़बूत न हूंदियूं हुयूं। सैयदना अबू अयूब अंसारी रज़ियल्लाहु ताला अन्हु खे इहो ख़ौफ़ थियो त मता इहो पाणी छित मां किरास करे नबी करीम रऊफ़ सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ज़ात बरकत ताईं न पहुचे। उन जे करे उन्हनि जी जेका बीबी सगोरी हुई उन्हनि खे ऐं सैयदना अबू अयूब अंसारी रज़ियल्लाहु ताला अन्हु खे सिर्फ़ु उन वक़्तु घर में हिकिड़ो ई कंबल हुयो। उहो कंबल जेको उन्हनि पाणीअ ते उछलायो विधो त जीअं इहो कंबल पाणी चूसे वञे। उहा सियारे जी तमामु जेको आहे सर्दी वारी राति हुई। सहाबी रसूल इहो बर्दाश्त न कयो त नबी करीम रऊफ़ सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम खे पाणीअ जे करे का तकलीफ़ पहुचे, बल्कि सारी राति उन्हनि जी घरवारी पाण जेको आहे सर्दी में बग़ैर कपिड़े जे गुज़ारियो। बहरहाल सैयदना अबू अयूब अंसारी रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था त नबी करीम रऊफ़ सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम वटि खाधो ईंदो हुयो ऐं जेको खाधो पाण बचाइण फरमाईंदा हुया उहो खाधो जेको आहे नबी करीम रऊफ़ सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम मूड़े मोकिलींदा हुया। ऐं हिकु दफ़ो नबी करीम रऊफ़ सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम बग़ैर खाधे खाइण जे मूड़े खाधो मोकिलियो त मां अर्ज़ु कयो त या रसूलल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम छा हे खाधो हराम आहे छा, यानी तव्हां न खाधो आहे, शायदि तव्हां मूंखे इन लाइ मोकिलियो आहे त हिनखे फिटी कयो वञे। नबी करीम रऊफ़ सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम इरशाद फरमायो त हराम न आहे, बल्कि इन में थूम जी बू आहे, इन जे करे मूंखे पसंदि आहे। त सहाबी रसूल सैयदना अबू अयूब अंसारी रज़ियल्लाहु ताला अन्हु ते अर्ज़ था कनि त जंहिं शइ खे तव्हां नापसंद कयो था या रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम उहा शइ मूंखे बि पसंदि आहे। यानी सहाबा रसूल जेके आहिनि उहे फ़नात रसूल जे दर्जे ते फ़ाइज़ हुया। नबी करीम रऊफ़ सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन सां उन्हनि जी एतिरी त मुहब्बत हुई जो जंहिं शइ खे नबी करीम रऊफ़ सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम नापसंद कनि था सहाबी रसूल उनखे नापसंद करे थो। जंहिं शइ खे नबी करीम रऊफ़ सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी निज़ात बाबरकत पसंद करणु फरमाइनि था सहाबी रसूल उनखे पसंद करणु फरमाए थो। सहाबा जो अदब जेकॾहिं असां उन्हनि खे ॾिसूं त हिन वक़्तु उहो अदब शायदि कंहिंमें मौजूदु हुजे। सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जे अदब खे ॾिसूं त नबी करीम रऊफ़ सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे मुबारक ज़माने में नबी करीम रऊफ़ सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकत लाइ मिंबर शरीफ़ ठहियल हुयो जिते पाण जलवा फ़रोज़ थी करे जुमे जो ख़ुतबो ॾियणु फरमाईंदा हुया। किताब लिखनि था त उन मिंबर खे 3 ॾाका हुया मुबारक ऐं चौथों ॾाको हुयो जंहिंते नबी करीम रऊफ़ सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकत तशरीफ़ फरमा थींदा हुया। यानी हिकु ॾाको ॿियो टियों चौथों जंहिंते पाण जलवा फ़रोज़ थींदा हुया। जॾहिं नबी करीम रऊफ़ सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकत जो मिसाल थियो त सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जन उन मुबारक ॾाके ते नचणी बीठा जंहिंते रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जा मुबारक पेर पिया हुया। इहो सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जो नबी करीम रऊफ़ सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकत जे बारे में अदब त जंहिं जाइ ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जा कदम मुबारक पिया खलीफ़ा अव्वल सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जन उन जाइ ते पंहिंजा पेर नथा रखनि ता हयात हेठे ॾाके ते सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जन पेर मुबारक रखी करे ख़ुतबो ॾिनो आहे। सैयदना अबू बकर सिद्दीक़ जे विसाल खां बाद सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु जन उन ॾाके ते पेर रखी ख़ुतबो न ॾिनो आहे जंहिं ॾाके ते सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जन पेर रखी करे मुबारक करे ॾाके ते ख़ुतबो ॾियणु फरमाईंदा हुया। इहो सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु जो अदब खलीफ़े अव्वल आहे। ऐं जॾहिं सैयदना उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला अन्हु जो मुबारक ज़मानो आयो त उन्हनि उन ॾाके ते क़दम न रखियो जंहिं ॾाके ते सैयदना अबू बकर सिद्दीक़ ऐं सैयदना उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु जेको आहे पेर रखी करे ख़ुतबो ॾियणु फरमाईंदा हुया। यानी पहिरें जेको मथो ॾाको हुयो आख़िरी टियों उन ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो ख़ुतबो ॾियणु फरमाईंदा हुया ऐं जेको ॿियो ॾाको हुयो उन ते सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जो ख़ुतबो ॾियणु फरमायो ऐं जेको टियों ॾाको हो मिंबर मुबारक जो उन ते सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु जो ख़ुतबो ॾियणु फरमायो आहे। इहो असहाबा किराम रज़ियल्लाहु ताला अन्हुम जो नबी करीम रऊफ़ सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी बारगाह में अदब हाणे इन्हनि अहादीस मां ऐं सहाबा जी मोहब्बत मां ऐं सहाबा खे जेका मोहब्बत रसूल हुई उन मां तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त अहले बैत सां आले मुहम्मद सां सहाबा किराम रज़ियल्लाहु ताला अन्हुम जी केतिरी मोहब्बत आहे।
यानी अहले बैत सां सहाबा जी केतरी मोहब्बत होंदी। यानी अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु जन उन मिंबर जे ॾाके ते कदम नथा रखन अदबन जे ॾाके ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन कदम मुबारक रखिया आहिनि त उन्हनि जो अहले बैत सैयदना हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु जन सैयदना हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जन सां केतरी न मोहब्बत होंदी। सहाबा किराम जी अहले बैत सां तमाम घणी मोहब्बत आहे ऐं हुई। रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी मोहब्बत जे करे असां के इहो भी लाज़िम आहे त अहले बैत यानी नबी करीम रऊफ़ रहीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी जेका आल आहे उन्हनि सां भी असां मोहब्बत रखूं ऐं उन्हनि जी मोहब्बत क़ुरान पाक असां ते फ़र्ज़ ऐन करार ॾेई छॾी। अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक में इरशाद फरमायो त कुल ला असअलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल क़ुरबा। तू फरमाए त मां तव्हां खां को बि अजर नथो घुरां जे तबलीग रिसालत ते सिर्फ अहले बैत जी मोहब्बत रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे औलाद जी मोहब्बत ऐं ख़ास करे ई ॾींहुं जेको 10 मुहर्रम हराम इहो हिकिड़ो अज़ीम ॾींहुं आहे जंहिंते सैयद शुहदा इमाम आली मक़ाम इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत थी ऐं करबला जो वाक़ियो इन मुहर्रम हराम में पेश आयो ऐं सैयदना इमाम हसन हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु खे अल्लाह तबारक व तआला उन्हनि जो अज़ीम शान फरमायो। नबी करीम रऊफ़ सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम खे इमाम हुसैन आली मक़ाम सां तमाम घणी मोहब्बत हुई। इन तरह इमाम हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु सां भी नबी करीम रऊफ़ सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी मोहब्बत हुई। रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमाइनि था त जे इन्हनि सां मोहब्बत रखी उन्हनि मूंसां मोहब्बत रखी। यानी जे इमाम हसन ऐं इमाम हुसैन आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु सां मोहब्बत रखे थो वो हक़ीक़त में मूंसां ई मोहब्बत रखे थो। ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो त जेको इन्हनि सां अदावत रखे थो यानी जंहिंजी दिलनि में उन्हनि जे बारे में बोज़ आहे अदावत आहे वो हक़ीक़त में मूंसां अदावत रखे थो। ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो त हसन ऐं हुसैन मुंहिंजा ॿई गुल आहिनि यानी दुनिया के अंदर। एक तरह हदीस में साबित है कि रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ने इमाम हसन और इमाम हुसैन आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु के सिंगंदा हुआ और उन्हनि के पंहिंजे मुबारक सीने सां मिलाईंदा हुआ। बहरहाल अल्लाह तबारक व तआला रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे करे अहले बैत के तमाम घणी फजीलत अता फरमाई। इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत भी अज़ीम शहादत है उन्हनि जी विलादत में करामत वारी आहे। किताब लिखनि था त सैयदना इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जन शाबान जे महीने में पैदा थिया आहिनि ऐं उन्हनि जी विलादत जेका वालिदा माजिदा जे शकम मुबारक जे अंदरि रहण सिर्फ़ 6 महीना हुयो यानी मुद्दत हमल इमाम हुसैन आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जो 6 महीना हुयो ऐं हज़रत सैयदना यहया अलैहिस्सलाम जेके नबी आहिनि उन्हनि जी भी मुद्दत हमल 6 महीना हुई। ऐं किताब लिखनि था त को भी बार सवाइ सैयदना इमाम हुसैन ऐं सवाइ सैयदना यहया अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकत जे को भी बार जेकॾहिं 6 महीननि जे अंदरि पैदा थिए थो त उहो ज़िंदा न रहंदो आहे। इहा सैयदना इमाम हुसैन आली मक़ाम जी करामत आहे जो 6 महीननि में पैदा थिया आहिनि ऐं उन्हनि उहे ज़िंदा रहिया आहिनि। नारे तकबीर नारे रिसालत आली मक़ाम ते अल्लाह तबारक व तआला इहो मर्तबो अता फरमायो आहे जो किताब लिखनि था त ऊंदाही राह जे अंदरि जेकॾहिं सैयदना इमाम हुसैन आली मक़ाम तशरीफ़ फरमा हूंदा हुया त उन्हनि जी मुबारक पेशानी ऐं उन्हनि जे मुक़द्दस गलनि मां नूर जूं शुआऊं निकिरंदियूं हुयूं। सुभान अल्लाह। ऐं उन जाइ ते बिल्कुलु रोशनाई थी वेंदी हुई। इहो सैयदना इमाम हुसैन आली मक़ाम जी अज़ीम करामत त ऊंदाहीअ में सदन मुबारक चेहरो अहिड़ी तरह चिमकंदो हुयो जो पेशानी मुबारक मां बि नूर जूं शुआऊं निकिरंदियूं हुयूं ऐं उन्हनि जे मुक़द्दस गलनि मां बि अल्लाह तबारक व तआला जे हुक्म सां शुआऊं निकिरंदियूं हुयूं। ऐं उन्हनि जूं बि तमामु घणी इमाम हुसैन आली मक़ाम जूं करामतूं आहिनि। अल्लाह तबारक व तआला इन्ही 10 मुहर्रम हराम ते इन खां अॻु यानी करबला जे वाक़े खां अॻु ॿियूं बि हिकिड़ियूं वाक़िया इन ॾींहं ते गुज़री चुका आहिनि। जंहिं तरह किताब लिखनि था त 10 मुहर्रम जे ॾींहुं
सैयदना आदम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकत पैदा थिया ऐं 10 मुहर्रम जे ॾींहुं सैयदना आदम अलैहिस्सलाम जन जन्नत में तशरीफ़ फरमा थिया ऐं इहो ई 10 मुहर्रम हराम जो ॾींहुं आहे जंहिं ॾींहुं अल्लाह तबारक ताला ज़मीन आसमान सिज चंड तारा ईअं अल्लाह तबारक ताला अर्श कुर्सी पैदा करणु फरमायो ऐं इहो ई 10 मुहर्रम जो ॾींहुं आहे जंहिं ॾींहुं ते सैयदना इब्राहीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकत पैदा थिया ऐं 10 मुहर्रम हराम ते सैयदना इब्राहीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकत के अल्लाह तबारक ताला उन्हनि ते बाहि खे दुआ करणु फरमायो। अहिड़ी तरह 10 मुहर्रम हराम ते सैयदना मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम खे अल्लाह तबारक ताला फ़िरौन खां छुटकारो ॾिनो इन ई ॾींहं ते फ़िरौन जेको आहे गरक़ थियो आहे। अहिड़ी तरह 10 मुहर्रम हराम ते सैयदना सुलेमान अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकत खे मुल्क अज़ीम अल्लाह तबारक ताला अता फरमायो। अहिड़ी तरह 10 मुहर्रम हराम ते सैयदना यूनुस अलैहिस्सलाम जन मच्छी जे पेट मां खुदा जे हुक्म सां ॿाहिरि निकिता आहिनि। अहिड़ी तरह 10 मुहर्रम हराम ते अल्लाह तबारक ताला दुनिया में सब खां पहिरियों बरसात वसाई आहे। इन ई 10 मुहर्रम हराम ते सैयदना ईसा अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकत पैदा थिया आहिनि ऐं इन ई 10 मुहर्रम हराम ते सैयदना ईसा अलैहिस्सलाम जन दुनिया ते तशरीफ़ फरमा थिया आहिनि। ऐं इन ई 10 मुहर्रम हराम ते जेको आहे वाक़िआ आहे करबला सैयद शुहदा इमाम हुसैन आली मकाम जी शहादत जो वाक़िओ दरपेश आहे ऐं अल्लाह तबारक ताला इमाम हुसैन आली मकाम के अज़ीम फज़ीलत अता फरमाई। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाया था कि अल हसन वल हुसैन सय्यदा शबाब अहल जन्नत। हसन ऐं हुसैन जन्नत जे नौजवाननि जा सरदार आहिनि। यानी अल्लाह तबारक ताला उन्हनि खे जन्नत जे नौजवाननि जो सरदार करार ॾिनो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इहो फरमान असां ताईं पहुचायो। यानी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने बयान फरमायो त जन्नत जे नौजवाननि जा सरदार आहिनि। इते हिकु नुक़्तो आहे त जन्नत जे अंदरि त जेको बि दाख़िल थींदो उहो नौजवान ई हूंदो, यानी जन्नत में को बि कोड़ो न हूंदो। त छा अंबिया अलैहिस्सलाम खे अल्लाह तबारक ताला यानी नबी के अल्लाह तबारक ताला उहो मर्तबो अता फरमायो आहे जो नबी जे बराबर गैर नबी नथो थी सघे। यानी जेकी भी नबी अल्लाह तबारक ताला आदम अलैहिस्सलाम खां वठी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकत ताईं जेके भी नबी सगोरा रसूल मुरसल अल्लाह तबारक ताला मोकिलिया उन जी बराबर को गैर नबी नथो थी सघे। त जन्नत जे अंदर जॾहिं नौजवान हूंदा ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाइनि था त अल हसन वल हुसैन सय्यदा शबाब अहल जन्नत। जन्नत जे नौजवाननि जा सरदार आहिनि। त छा उहे नबियुनि जा भी सरदार हूंदा? ईअं हरगिज़ न आहे। यानी नबियुनि जा सरदार इमाम हसन ऐं इमाम हुसैन न आहिनि, छो त नबी जो उहो मर्तबो आहे, नबी खे अल्लाह तबारक ताला उहो मर्तबो अता फरमायो आहे जो गैर नबी उन जे मर्तबे ते नथो पहुची सघे। त हदीस पाक जो इहो मतिलबु आहे त दुनिया जे अंदरि जेकी भी शख्स जन्नती जवानी में वफ़ात करे विया आहिनि, यानी दुनिया जे अंदरि उन्हनि जो मौत जवानी में थियो आहे ऐं उहे जन्नती आहिनि खुदा जे इल्म में। उन्हनि सभिनी नौजवाननि जा सरदार सैयदना इमाम हुसैन आली मकाम इमाम हसन आहिनि। ऐं अंबिया अलैहिस्सलाम मां को बि नबी अहिड़ो न गुज़रियो आहे जंहिंजो विसाल जवानी में थियो हुजे। यानी कंहिं बि नबीअ जो विसाल जवानी में न थियो आहे। इन मां साबित थियो त इमाम हसन ऐं इमाम हुसैन आली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हुमा जन्नत जे नौजवाननि जा सरदार आहिनि, पर जन्नत जे अंदरि जेके नबी हूंदा ऐं इमामुल अंबिया नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकत जन्नत जे अंदरि जलवा फरोज़ हूंदा त उन्हनि जा इमाम हुसैन ऐं इमाम हसन सरदार न आहिनि, बाक़ी जन्नत जे नौजवाननि जा सरदार आहिनि। अल्लाह तबारक ताला उन्हनि खे शरफ अता फरमायो। वाक़िआ करबला जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने बयान हदीसुनि में अॻु में ई करे चुका हुया। यानी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने जो इशारो सैयदना इमाम हुसैन आली मकाम जी शहादत जी तरफ हदीसुनि मां वाक़िआ करबला खां अॻु में ई साबित आहे।
यानी अल्लाह तबारक व तआला नबी करीम रऊफ़ सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जिनके मा कान व मा यकून जेको थी चुको आहे ऐं जेको थींदो हर शइ जो इल्मु अल्लाह तबारक व तआला रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम खे अता फरमाए छॾियो आहे ऐं उन ग़ैब मां ग़ैबी ख़बरुनि मां नबी करीम रऊफ़ सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन अॻ में सहाबा किराम खे इहो ॿुधाए चुका हुया त इमाम हुसैन आली मकाम जी शहादत करबला जे मैदान जे अंदरि थींदी। अहिड़ी तरह सहाबा खे बि इहा मालूम हुई। सैयदना अली मुर्तज़ा रज़ियल्लाहु तआला अन्हु जंहिंजी ज़ात बाबरकत खे अल्लाह तबारक व तआला अज़ीम शान अता फरमायो आहे। किताब लिखनि था त सैयदना अली मुर्तज़ा रज़ियल्लाहु तआला अन्हु जन उन जाइ तां गुज़रिया आहिनि हिकु दफ़ो जंहिं जाइ ते करबला आहे त इमाम यानी सैयदना अली मुर्तज़ा रज़ियल्लाहु तआला अन्हु जन हिकु ॿिए शख़्स खे फरमायो आहे त हीअ उहा जाइ आहे जंहिं ते सैयदना इमाम हुसैन जे बारे में फरमायो अथो त इन जाइ ते उन्हनि जी क़बर अनवर हूंदी ऐं हीअ उहा जाइ आहे जंहिं ते अहले बैत जंहिं जाइ ते पंहिंजा उठ विहारींदा। हीअ उहा जाइ आहे जंहिं ते अहले बैत जंहिं जाइ ते पंहिंजा उठनि जा कजावा लाहींदा। यानी सैयदना अली मुर्तज़ा रज़ियल्लाहु तआला अन्हु जन जेके नबी करीम रऊफ़ सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जा ग़ुलाम आहिनि सहाबी रसूल आहिनि ऐं चौथा ख़लीफ़ा आहिनि उन्हनि खे अल्लाह तबारक व तआला इहो इल्मु अता फरमाए छॾियो त इमाम हुसैन आली मकाम रज़ियल्लाहु तआला अन्हु जन जी शहादत करबला जे मैदान जे अंदरि थींदी। इस तरह सईदा खातून जन्नत रज़ियल्लाहु तआला अन्हा जन खे बि इहो मालूम हुयो त उन्हनि जो फर्ज़ंद जेको आहे करबला जे मैदान में शहीद थींदो। तंहिंजे बावजूद कंहिं बि सहाबी रसूल ऐं कंहिं बि अहले बैत मां सैयदना अली मुर्तज़ा बि न सईदा खातून जन्नत बि न यानी कंहिं बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम खे इहो अर्ज़ु न कयो त तव्हां इहा दुआ घुरो त सैयदना इमाम हुसैन आली मकाम जी शहादत न थिए छो त उहे अल्लाह तबारक व तआला जी रज़ा सां राज़ी हुया ऐं उन्हनि खे इहो इल्मु हुयो त अल्लाह तबारक व तआला इमाम हुसैन आली मकाम खे शहादत जे करे हिकिड़ो अज़ीम मर्तबो अता फरमाए छॾियो आहे। हालांकि सहाबा किराम जो इहो अक़ीदो हूंदो हुयो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन जी अल्लाह तबारक व तआला का बि दुआ रद्द न करणु फरमाईंदो आहे ऐं असां अहले सुन्नत वल जमाअत जो बि इहो अक़ीदो आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन जी दुआ अल्लाह तबारक व तआला रद्द नथो फरमाए। अल्लाह तबारक व तआला खां जेकॾहिं दुआ रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम घुरनि हा त इहो वाक़े करबला वाक़े न थिए हा पर अल्लाह तबारक व तआला जी इन रज़ा ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन उन्हनि जे क़दर ते यानी या तक़दीर ते अल्लाह तबारक व तआला जा रसूल से राज़ी हुया ऐं शहादत रसूल तक़दीर शहादत इमाम हुसैन तक़दीर में लिखियल हुयो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन में अल्लाह तबारक व तआला खां इहा दुआ न घुरी। बहरहाल अल्लाह तबारक व तआला इमाम आली मकाम के तमाम घणी फज़ीलत अता फरमायूं ऐं अल्लाह तबारक व तआला रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन जी निस्बत जे करे इमाम हुसैन इमाम हसन ऐं उन्हनि जी क़यामत ताईं जेका आल थी उन्हनि खे अल्लाह तबारक व तआला फज़ीलत अता फरमाए छॾी आहे। यानी रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन जो जेको नस्ल आहे उन नस्ल खे बि अल्लाह तबारक व तआला सईदा खातून जन्नत जे करे फज़ीलत अता फरमाए छॾी। किताब लिखनि था त मशहूर मुहक़्क़िक़ा इब्न हजर अस्क़लानी यानी मुहद्दिस भी आहे शरह बुखारी शरीफ जो ने शरह भी लिखियो आहे फतहुल बारी इन तरह उनजा ॿिया बि तमामु घणा किताब मशहूर आहिनि ऐं उनजो हिकिड़ो किताब आहे फतावा हदीसिया उनजे अंदरि जेको आहे सईदा इब्न हजर अस्क़लानी रहमतुल्लाह अलैहि खां इहो सवाल कयो वियो त कंहिं जाइ ते जेकॾहिं को सैयद सगोर मौजूद हुजे जंहिं नबी करीम रऊफ़ सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी आल मां को शख्स मौजूद आहे ऐं उन ई जगह ते को जेकॾहिं इल्म वारो शख्स मौजूद आहे यानी हिकिड़ो सैयद आहे उहो ज़ाहिरी तौर ते पढ़ियल आहे ऐं ॿियो जेको आहे गैर सैयद आहे उनखे अल्लाह तबारक व तआला इल्म अता फरमायो आहे अमल अता फरमायो आहे त छा कंहिं मजलिस जे अंदरि जेकॾहिं मेहमान नवाज़ी कई वञे त उन सैयद सगोरे खे इज़त ॾिनी वञे या उन आलम दीन खे जेके अल्लाह तबारक व तआला इल्म सां सरफराज़ करणु फरमायो आहे। त सईदा इब्न हजर अस्क़लानी फतावा हदीसिया जे अंदरि लिखनि था त रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे जिगर जे टुकड़े सां जंहिं ज़ात खे निस्बत थी वञे यानी अम्मा खातून जन्नत सां
जंहिं बि ज़ात जी जंहिं बि शख़्स जी उन सां निस्बत थी वञे असां उन जे बराबरि दुनिया जी कंहिं बि शइ खे करार नथा ॾेई सघूं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन अम्मा खातून जन्नत रज़ियल्लाहु तआला अन्हा जे बारे में फरमायो आहे त फातिमा जेको आहे मुंहिंजे गोश्त जो टुकड़ो आहिनि, यानी मुंहिंजो जुज़ आहिनि, मुंहिंजो हिस्सो आहिनि। त इमाम इब्न हजर अस्कलानी फरमाइनि था त रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे जिगर जे टुकड़े जी निस्बत जे करे, यानी रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे मुबारक खून जो असर उन अहले बैत में मौजूद आहे, उन जे करे असां दुनिया जे कंहिं बि शख़्स खे उन जी बराबरि नथा ॾेई सघूं। बाक़ी रहियो अदब, पाण फरमायूं त आलिम दीन जो अदब, त आलिम दीन खे अल्लाह तबारक तआला इल्म अता फरमायो आहे ऐं उन जे वसीले अल्लाह तबारक तआला माण्हुनि खे हिदायत अता फरमाए थो ऐं उहो नाइब रसूल सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम आहे। उन जी इज़त ऐं एहतराम करणु घुरिजे, यानी इन्हनि जो हक़ पाण फरमाइनि था अदा करणु घुरिजे। पर पोइ बि जेकॾहिं महिमान नवाज़ीअ जो मौक़ो आहे ऐं को शख़्स जेकॾहिं चाहे थो त आलिम दीन सां मां अॻ में मिली करे उन जा हथ चुमा या सैयद सगोरे सां उन जा हथ चुमी करे मिलां निस्बत रसूल जे करे, त पाण फरमाइनि था त रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो क़द्दिमू कुरैश, यानी कुरैश खे अॻे कयो, यानी निस्बत रसूल जे करे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो खानदान कुरैश आहे, उन जे करे कुरैश खानदान खे इज्जत ॾियो। इन मां इहो साबित कयो इब्न हजर अस्कलानी त इन मौक़े ते तव्हां सैयद सगोरे जी महिमान नवाज़ी उन आलिम दीन खां अॻ में कयो, सिर्फ इन जे करे त उन जी निस्बत रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी ज़ात वक़्त सां आहे। जेतला आला हज़रत इमाम अहमद रज़ा रहमतुल्लाह अलैहि जन फरमाइनि था त सादात खे जेका अल्लाह तबारक तआला अज़मत ऐं इज़्ज़त अता फरमाई आहे, सिर्फ इन जे करे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो जुज़ आहिनि, उन्हनि जो हिस्सो आहिनि, उन्हनि जे मुबारक गोश्त जा टुकड़े जो अहले बैत हिस्सो आहिनि। इन जे करे अल्लाह तबारक तआला सैयदन के आले मोहम्मद की इज्जत ॾियणु फरमाई ऐं इन जे करे अल्लाह तबारक तआला आले मोहम्मद सां मोहब्बत करणु फर्ज़ ऐन करार ॾिनो। अल्लाह तबारक तआला अहले बैत के आले रसूल के आले मोहम्मद के जेका अज़मत अता फरमाई आहे, सिर्फ इन जे करे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे नस्ल मुबारक मां आहिनि ऐं क़यामत में नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी मुबारक हदीस में साबित आहे त हर नस्ल हर ज़ात खत्म थी वेंदी, यानी जेकी भी ज़ातियूं दुनिया जे अंदर आहिनि मौजूद उहे तमाम ही ज़ातियूं खत्म थी वेंदियूं सवाइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी निस्बत जे, यानी इहा सैयद वाली ज़ात क़यामत में मौजूद हूंदी सिर्फ इन जे करे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी इन सां निस्बत आहे। जहिड़ी तरह इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैहि जन फरमाइनि था त अहले बैत रसूल के अल्लाह तबारक तआला उहा इज्जत अता फरमाई आहे जो पाण फरमाइनि था या अहले बैत रसूलुल्लाह, ए रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम या अहले बैत हुब्बुकुम फर्ज़ुन, तव्हांजी मोहब्बत फर्ज़ आहे मिन अल्लाह फिल कुरान अंज़लहु, अल्लाह जी तरफ़ खां कुरान में जेको कुरान अल्लाह तबारक तआला नाज़िल फरमायो आहे। कफ़ाकुम फी क़द्रिल अज़ीम अन्नकुम, काफ़ी आहे तव्हांखे तव्हांजे अज़ीम क़द्र में त बेशक तव्हां मल्लम युसल्ली अलैकुम फला सलात लहू, यानी नमाज जे अंदर पाण फरमाइनि था त जेको तव्हां ते दुरूद न पढ़ंदो उन जी नमाज न थींदी। यानी इमाम शाफी रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था त तव्हांखे इहो मनसब अल्लाह तबारक तआला काफ़ी अता फरमायो आहे त मल्लम युसल्ली अलैकुम, जेको नमाज दौरान आले मोहम्मद पे दुरूद न पढ़े फला सलात लहू, पाण फरमाइनि था उन जी नमाज ई न थींदी। छो त शाफी मज़हब में इमाम शाफी जो मज़हब आहे त नमाज में दुरूद पढ़णु फर्ज़ आहे, जेको नमाज में अतहियात खां बाद दुरूद नथो पढ़े शाफी मज़हब मुताबिक उन जी नमाज ई न थींदी। इन जे करे पाण फरमाइनि था त अल्लाह तबारक तआला तव्हांखे इहा अज़मत इहो शान अता फरमायो आहे त जेको शख़्स नमाज त पढ़े, नमाज ख़ुदा जी इबादत आहे, अल्लाह तबारक तआला जी तरफ़ खां फर्ज़ कयल आहे, पर उन में आले मोहम्मद ते जेकॾहिं को दुरूद नथो पढ़े त अल्लाह तबारक तआला उन जी नमाज क़बूल कर नथो फरमाए, यानी उन जो फर्ज़ ई अदा नथो थिए। जहिड़ी तरह इमाम शाफी रहमतुल्लाह अलैहि ने फरमायो नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीर, नारे हैदरी, नारे पीर, जमात अहले सुन्नत। उन्हनि सां रस्ते में मिलियो
उन सैयदना अब्दुल्लाह बिन मुबारक रज़ियल्लाहु ताला अन्हु के ये चयो तव्हां जा वॾा ठाठ बाठा आहिनि, यानी तव्हांखे वॾी इज़त मिले थी ऐं सभु माण्हू तव्हांजी इज़त था कनि। असां मां सैयद आहियां, मुंहिंजो सैयद हुजण जे बावजूद बि को बि इज़त नथो करे, तव्हांजी वॾी इज़त आहे। तो सैयदना अब्दुल्लाह बिन मुबारक रज़ियल्लाहु ताला अन्हु उनखे फरमायो त मां तव्हांजे नाने सॻोरे जी मुताबिक़ कई आहे, ताबेदारी कई आहे, यानी उन्हनि जे सुन्नतुनि ते अमल कयो, इन जे करे अल्लाह तबारक तआला मूंखे इहा इज़त अता फरमाई आहे। ऐं तव्हां पंहिंजे नाने सॻोरे जी सुन्नतुनि खे छॾे ॾिनो आहे, बेअमली कई आहे, इन जे करे तव्हां पोइते पइजी विया आहियो। बहरहाल सैयदना अब्दुल्लाह मुबारक रज़ियल्लाहु ताला अन्हु जा इहे अल्फाज़ आले रसूल के यानी सैयद सॻोरे के रात थी आहे। अल्लाह तबारक तआला जा जेके प्यारा ॿार आहिनि, यानी जेके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत रखंदड़ आहिनि, उन्हनि खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुबारक ज़ात जो दीदार निंड में ॾिठे थो। ऐं असां अहले सुन्नत वल जमाअत जो अक़ीदो आहे त सुजाॻीअ में बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात व बरकत जो दीदार असां मुबशर अल्लाह जा बाना हिन वक़्त में मौजूद आहिनि। बहरहाल सैयदना अब्दुल्लाह बिन मुबारक आराम करण फरमायो आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात व बरकत तशरीफ़ फरमाते आहिनि ऐं पाण फरमायो अथऊं त ए अब्दुल्लाह बिन मुबारक तूं मुंहिंजी आल खे तानो छो आयो आहे। यानी पहिरियों त सैयदना अब्दुल्लाह बिन मुबारक जॾहिं दीदार सां मुशरफ थिया आहिनि त चेहरे मुबारक ते नाराज़गी जा आसार आहिनि, त पाण इहो फरमायो अथऊं, यानी नाराज़गी जो इज़हार करे त तूं मुंहिंजी आल खे तानो छो हयो, यानी बेअमली जो तानो उनखे छो हयो थिए। सैयदना अब्दुल्लाह बिन मुबारक जेके दलील क़दर ताबीर मां आहिनि, सुजाग थिया आहिनि ऐं उन सईद सॻोरे जी तलाश में निकिता आहिनि ऐं उहो सईद सॻोरो बि सैयदना अब्दुल्लाह बिन मुबारक जी तलाश में वियो। जॾहिं मुलाक़ात थी त सैयदना अब्दुल्लाह बिन मुबारक उनखे पंहिंजो ख़्वाब ॿुधायो। जॾहिं ख़्वाब उन सईद सॻोरे ॿुधो त उन सईद बे सैयदना अब्दुल्लाह बिन मुबारक खे पंहिंजो ख़्वाब ॿुधायो त राति रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे ख़्वाब में तशरीफ़ फरमाता आहिनि ऐं मूंखे फरमायूं त तूं जेकॾहिं असांजी पैरवी करे हां, यानी असांजी सुन्नतुनि ते हले हां, त अब्दुल्लाह बिन मुबारक तो तुंहिंजी बेअदबी छो करे हां। यानी उन सईद खे बि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने हिदायत करण फरमाई। उन खां बाद किताब लिखनि था त सईदना अब्दुल्लाह बिन मुबारक उन सईद सॻोरे खां माफ़ी वरिती आहे ऐं उन सईद बे अॻिते गुनाहनि खां तौबा करे छॾी। बहरहाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ख़्वाब में ॾिसणु, यानी जेकॾहिं को शख़्स चवे त हीउ त ख़्वाब हुयो, पर ॿिया ख़्वाब पूरा थी सघनि था, पर जंहिं ख़्वाब जे अंदरि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन तशरीफ़ फरमा अथनि उहो ख़्वाब कॾहिं बि पूरो नथो थी सघे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया त मर रानी फिल मनाम फ़क़द रानी, जे मूंखे ख़्वाब में ॾिठो उहो बेशक मूंखे ई ॾिठई। ऐं शैतान पाण फरमाइनि था त मुंहिंजी सूरत में नथो अचे सघे, न दुनिया जे अंदरि न ख़्वाब जे अंदरि। ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाइनि था मर रानी फिल मनाम फसयरानी फिल यक़ज़, जेको मूंखे ख़्वाब में ॾिसंदो अन क़रीब मूंखे सुजागी में ॾिसंदो। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन शख़्स खे इहा बिशारत करे छॾी त जंहिं शख़्स खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीदार ख़्वाब में थियो, दुनिया जे अंदरि यानी मरण खां अॻु ज़रूर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने सुजागी में उनखे दीदार कराईंदा। सुभान अल्लाह। छो त कब्र जे अंदरि त हर शख़्स रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीदार सां मुशर्रफ थिए थो। अहिड़ी तरह क़यामत में बि इंसान मोमिन मुस्लमान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिसंदा। ऐं ही जेका खुशखबरी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने ॾेई रहिया आहिनि त फसयरानी फिल यक़ज़, अन क़रीब मूंखे सुजागी में ॾिसंदो, इहा दुनिया जे अंदरि ॾिसण आहे। जहिड़ी तरह तफ़सीर रूहुल मानी, अहिड़ी तरह अशयतुल उलमात में सैयदना शेख अब्दुल हक मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैहि ने फरमाइनि था त सैयदना इब्न अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हुमा जेके नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सोट आहिनि ऐं सहाबे रसूल आहिनि, उन्हनि हिकिड़ो दफ़ो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़्वाब में ॾिठो। ख़्वाब में ॾिठो त सहाबे रसूल हुया, उन्हनि खे इहा हदीस मुबारक यादि हुई त पाण फरमायूं त मर्रानी फिल मनाम फसयरानी फिल यक़ज़, त सैयदना इब्न अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु इन हदीस पाक में और फिक्र करण लगा
यानी उन्हनि खे यकीन हुयो त नबी करीम रऊफ़ रहीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी मुबारक ज़बान खां जेके अल्फाज़ निकिता आहिनि उहे ज़रूर थींदा ऐं उहे हिन सोच में पइजी विया त मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी ज़ात बरकत खे ख़्वाब में त ॾिठो आहे पर सुजागी में उन्हनि खे कहिड़ी तरह ॾिसंदुसि। आख़िरकार सैयदा बीबी मैमूना रज़ियल्लाहु तआला अन्हा जेकी अज़वाजे मुतहरात मां आहिनि नबी करीम रऊफ़ रहीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी अज़वाजे मुतहरात मां ऐं सैयदना इब्न अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हुमा जी मासी आहिनि इन रिश्ते में उन्हनि वटि सैयदना इब्न अब्बास रज़ियल्लाहु तआला जन आया आहिनि। सैयदा मैमूना रज़ियल्लाहु तआला अन्हा जन सैयदना इब्न अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु खे उहो आईनो पेश कयो आहे जंहिंमें रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन पंहिंजे हयात तय्यबा में पंहिंजो मुबारक चेहरे अनवर के ॾिसण फरमाईंदा हुया। सुभान अल्लाह। छो त आईनो ॾिसण में रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे। वो आईनो मुबारक सैयदा मैमूना रज़ियल्लाहु तआला अन्हा जन वटि मौजूद आहे। जॾहिं सैयदना इब्न अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु जन उते अनुमा तशरीफ़ फरमा थिया आहिनि त वो आईनो सैयदा मैमूना रज़ियल्लाहु तआला अन्हा जन पेश कयो आहे त शेख अब्दुल हक मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैह अशरतुल उलूमात में इन तरह तफसीर रूहुल मुआनी वारो इन तफसीर में लिखनि था त जॾहिं सैयदना इब्न अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हुमा जन उन आईने में ॾिसनि था त उन्हनि खे इहा बि असां ते लाज़िम आहे आले बैत आले मोहम्मद जी मोहब्बत इहा बि असां ते लाज़िम आहे। यानी अज़मत रसूल के असां तस्लीम कयूं था अहिड़ी तरह अज़मत सहाबा के अहिड़ी तरह अज़मत अहले बैत के इहो ई असां अहले सुन्नत वल जमाअत जो अक़ीदो आहे त हर सहाबे रसूल के अल्लाह तबारक तआला जन्नती करे छॾियो आहे। यानी जेकी भी नबी करीम रऊफ़ रहीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी ज़ात बरकत सां जंहिं बि सहाबी सोहबत कई उन्हनि जी ग़ुलामी इख्तियार कई खुदा जे हुक्म सां उहो सहाबी जन्नती आहे। सुभान अल्लाह। यानी असां अहले सुन्नत वल जमाअत जो इहो अक़ीदो आहे त सहाबा किराम जेकी भी सहाबा आहिनि यानी उहे सभु रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जा ग़ुलाम आहिनि ऐं उहे सभु जन्नती आहिनि। बहरहाल अल्लाह तबारक तआला अहले बैत के तमाम घणी फज़ीलत अता फरमाई। अल्लाह तबारक तआला कुरान पाक में इरशाद फरमायो वमन यक़्तरिफ हसन जेको भलाई कंदे नज़िद लहू फीहा हुस्ना असां उन लाइ अञा बि उन लाइ ख़ूबी ज़्यादा कंदासीं। इन्नल्लाह गफ़ूर शकूर बेशक अल्लाह ताला बख़्शिणहार ऐं शुक्र क़बूल कंदड़ आहे यानी क़दर वारो आहे। बहरहाल अहले बैत जी मोहब्बत हर मोमिन ऐं हर मुसलमान ते अल्लाह तबारक तआला फ़र्ज़ करणु फरमाई ऐं असां ते इहो लाज़िम आहे त जेकॾहिं जॾहिं असां रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम सां मोहब्बत रखूं था त ज़रूरु असां उन्हनि जे अहले बैत सां मोहब्बत रखूं ऐं जंहिं बि अहले बैत सां बोझ अदावत रखी आहे उहो दुनिया में बर्बाद थियो आहे ऐं आख़िरत में बर्बाद थियो। जहिड़ी तरह यज़ीद बलीद जंहिं इमाम हुसैन आली मक़ाम जे ख़िलाफ़ जंग कई उन्हनि खे शहीद कराई अल्लाह तबारक तआला उनखे दुनिया में बर्बाद करे छॾियो आख़िरत में उनजी बर्बाद थी वई। यानी यज़ीद जेको आहे तमामु हिकिड़ो बदकार शख़्स हुयो जे इमाम हुसैन आली मक़ाम रज़ियल्लाहु तआला अन्हु जन खे शहीद करायो। किताब लिखनि था त शुहदाए करबला जे वाक़े खां बाद इन फरीद मदीने मुनव्वरा ते हमिलो करायो आहे। यानी इन यज़ीद बलीद लश्कर जेको आहे मदीने मुनव्वरा ते मोकिलियो आहे। हत्ता कि उन्हनि मस्जिद नबवीअ जी यज़ीदी लश्कर एतिरी त बेअदबी कई आहे जो मस्जिद नबवीअ जे थंभनि सां उन में घोड़ा ॿधा आहिनि ऐं मस्जिद नबवीअ जे अंदरि 3 ॾींहं के कोई भी शख्स जेको आहे बाजमात नमाज़ न पढ़ी सघियो। 700 सहाबी रसूल उन वक़्तु उन शहीद कराया आहिनि ऐं इन खां बाद उन मदीने मुनव्वरा जा तमामु घणा माण्हू शहीद कराया। हत्ता कि किताब लिखनि था त 10,000 माण्हू उन 2 सालनि जे अंदरि शहीद कराया ऐं उन तमामु घणियूं ख़राबियूं राइज करायूं। बेनमाज़ी भी हुयो शराबी भी हुयो ज़नाकार भी हुयो बदकार भी हुयो। उन खां बाद उन मक्कतुल मुकर्रमा ते हमिलो करायो आहे ऐं किताब लिखनि था त हरम जी उन एतिरी त बेअदबी कई आहे जो हरम जे अंदरि उन पत्थर उछलराया आहिनि ऐं काबे शरीफ़ जे ग़िलाफ़ खे उन बाह जारी यानी पाण वटि मौजूदु न आहे पर उन मौक़े ते जंहिं वक़्तु उन जेको आहे काबे शरीफ़ खे बाह जाराई आहे उन वक़्तु यज़ीद जेको आहे फरीद जो मौत वाक़िअ थियो आहे ऐं हलाक थी वियो आहे। दुनिया बि उनजी ख़राब थी वई आख़िरत बि उनजी ख़राब थी वई। छाजे करे त अहले बैत सां उन मोहब्बत उनजी दिलि जे अंदरि न हुई ऐं बुग़्ज़ अहले बैत उनजी दिलि जे अंदरि हुयो। दुआ कयो त अल्लाह तबारक तआला असांखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे बारे में ऐं अहले बैत ऐं सहाबा किराम रज़ियल्लाहु तआला अन्हुम अजमईन जे बारे में सही
अक़ीदे रखण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए छो त सभ खां पहिरियों अक़ीदो आहे उन खां बाद ॿियूं इबादत व मा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह ताला अल अली